ठीक है बाबा ठीक है तब हम मोड़े खड़ी जो वना भला पे छा कयो चलो हिकड़ी अरे ये छोटी कहीं सदोगी अॼु ताईं त तुझे ई चवण ते वेहंदो आहियां ऐं तुझे ई चवण ते उथंदो आहियां मां त ॿुधा त अॼु ताईं मुंहिंजे कहिड़े शइ ते तव्हां करे आहियो ओ विसरी न वञी तुंहिंजे पेकनि में तुंहिंजे चवण ते ई त हलंदो आहियां उहा मूंखे ख़बर आहे त तव्हां पेकनि में पंहिंजे ससु जा सुल माण हलंदा बाक़ी त मुंहिंजे पेकनि खे न पसंदि कनि न उनखे प्यार कनि अरे जेतिरो तुंहिंजे पेकनि खे प्यार कंदो आहियां तोखे छा ॿुधायां तूं छिॾिस तूं पंहिंजी नंढी भेण खां तोखां वधीक मां उनखे प्यार कंदो आहियां जो मतिलबु इहो आहे त ॾिस न भला कहिड़ो कमु तूं जेको चवंदी आहीं सीधो सामान भाॼी घुर्ती करे सभु मां ई त वठींदो आहियां घरे तो सीधो सामान सभु को आणींदो हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई तव्हां अगरि सीधो आहे त उहो मीर मार छा थियो पर हिकिड़ो मां खसी गुल चवंदी आहे गुल उहो बि कोन आणींदा आहियो अरे गुल तो यादि करे मां तुंहिंजे लाइ गुल वठी आयो आहियां वठी आयो उहो कोन कहिड़ी ख़बर त तव्हां वठी आया कहिड़ो घर में अची ॾिनो अथव गुल तव्हां थो ॾे अरे वाह गुल जी केतिरी ॻाल्हि आई को छा चयो गुल ये छा कई गोभी जो गुल आहे न गोभी सोचो त मां तव्हांखे चौकीअ में हाणे दस चौकीअ में चौकी याद लागे गुल तो चयो ई कोन मूंखे ई सुहिणो ऐं अछो बि लॻो ऐं पाण वॾो बि लॻो त कीअं खे वठी आयो चलो हाणे हीअं कर न सिर में न लॻी मुंहिंजी भाॼी चङो हाणे तूं ॿुधा ॿियो तुंहिंजो कहिड़ो कमु कोन कयो आहे हाँ 50 साल थिया शादी खे 50 साल थियो 50 साल में 5 दफ़ा तव्हां मूंखे ॿाहिरि घुमण फिरण वठी विया आहियो ऐं होटल में खाधो खारायो अथव त उची साड़ी वठी ॾिनी हुजेव पोइ ॿ गॾो ठारायो हुजेव ॿुधायो छो ही वरी छा आहे ऐं कोन्हे इहा सॼी साइड अम्मा मूंखे ॾाढे में ॾिनी हुई ओहो या त ॾाढे में ॾिनी ने चल तूं ॿुधा अॼु तोखे छा चवणो आहे तुंहिंजी दिलि में कुझु चवण थी मूंखे न साड़ी खपे न जेवर खपे अॼु तव्हां मूंखे कंहिं बि हालत में ॿाहिरि सिंधी प्रोग्राम ॾेखारण वठी हलो हिन जो मतिलबु इहो आहे मां तोखे अॼु ताईं प्यार ई कोन कयो आहे तोखे होटल में वठी वञा साड़ी वठी ॾियां जेवर वठी ॾियां त तोसां प्यार कयो न त प्यार ई कोन मां उहा ॻाल्हि त चवां ई कान थी त प्यार रूप सीकर त तव्हां घणे ॾिनो आहे पर अॼु ताईं ॿाहिरि किथे वठी हलो था मूंखे तव्हां अरे न मां कुझु कोन ॿुधां अॼु तव्हां मूंखे सिंधी प्रोग्राम ॾेखारण लाइ ॿाहिरि वठी हलो था सिंधी प्रोग्राम हा पर कंहिंजो ई किथे कंहिं प्लस सिंधु संगम जो अॼु प्रोग्राम अथव जवाहर केंद्र में शाम 7 बजे आहा वाह जी ॻाल्हि यादि ॾियारी थी भाई इहो प्रोग्राम त ज़रूरु ॾिसो तोखे ख़बर ई आहे सिंधी ॿोली ऐं संस्कृति खे बचाइण लाइ ऐं नंढीअ पीढ़ीअ ताईं ॿोलीअ खे पहुचाइण लाइ ही त हिकिड़ो मंच आहे बाक़ी तोखे त ख़बर ई आहे असां सिंधियुनि सभिनी मिली करे सिंधी ॿोलीअ खे घर खां ई ॿाहिरि मां पक तयार थी मूंखे वठी हलंदा अरे पक सलोरी पर तव्हांखे बि त ख़बर आहे न सिंधी ॿोली मूंखे केॾी मिठड़ी लॻंदी आहे ऐं सिंधी ॿोली सभ खां सुहिणी आहे ॾिसो सिंधी ॿोलीअ में 52 अखर ऐं हिंदीअ में 36 अखर ऐं अंग्रेजी में उन में मोर 26 अखर वाह जी ॻाल्हि कई वई तव्हां भाउरनि खे शायदि ख़बर हूंदी हिन जो मतिलबु छा अल्फाबेट चवंदा आहियो न अलफंदे बलाबे नौकरी ये 52 अखर कख ग ग ग ये रुगो 36 अखर अंग्रेजी में वरी ABCD मुद्दे 26 अखर तॾहिं त हिक ॿिए जी GOD गॉड DOG डॉग ऐं ॿियो डू माना मतिलबु छा सम्झो था न उते ॿ अखर आहे हिकिड़े अखर में जोड़े थो था मतिलबु करे त असांजी सिंधी शाहूकार आहे मूंखे ख़बर आहे न मां सिंधियुनि में विषयदारी आहियां भाई इन प्रोग्राम में तो जरूर हलंदो बिल्कुल तू प्यार थी वेजा मां बस जवाब दी वञा थो जो थो मूंखे ख़बर आहे त तव्हां शाम जो संदात सब समुद्र पार करे बची हिंदुस्तान में ना तू चिंता न कर मां जो भी साथी ऐं जो
अभी ये सही संभरी कैंजो इंतजार कई कर अरे तां जो कदस में बैठे जाए कदस मुझो हां अज दिए भाई मां आपकी समाज आया तू ही सही संभरी तो मुझे इंतजार कोने कंदी नहीं है ओडी वाले तमारा तने में काने नाश्ते के तैयारी में लगी पई हूं आया तिथो जब आज केक के पट्टी का धीरे आ नाश्तो तैयार लवे पर अजो तां के बाहर हलोवा तो खास नहीं आए खास नहीं आया तभी तो तैयार थी बैठ आया अरे भाई करो खास नहीं आए आज वो ता याद कयो याद है मां ओके तो पहले खबर ही तो याद को ना रहो अरे भाई इस समझो आज जन्मदिन आए मैं जो जन्मदिन कोने वो और बराबरी खास नहीं हो करो सोचो अरे हाँ अरे जो शादी वाली तो बनाए भाई लो कला से जो ये शादी हो तो भाई तानी में ये शादी से अलग थी था अच्छा शादी जल्दी था मैं अलग थी लाए मुखे एकड़े कलम में पे करो भाई होने जी वेगो जी शादिया बेवरी कलम में घर में आयो रमेश जी शादिया तब समझो शादी पर शादी बिनी गद थी रमेश केरा रमेश अरे तो वो उधार आखिर छापो विसरे ना मुखे सुबह जो चयो हो क्या थी बेटा वो यो मुंह तो खेचे यो ना कछा अरे छाजे ला तो मां तो खेता तू क्या की है शाम को कमाई जानो मां की बुधाया ना के मां की बुधाया आप बुधाए जल्दी कर ना मुखे सुबह चयो तो क्या थी बेटा तो शाम जो सिद्धि प्रोग्राम में सनला था शाम जो सिद्धि प्रोग्राम कृष्ण केड़ो सिद्धि प्रोग्राम बैंक एम्प्लॉय जो जमा कला केंद्र में शाम 7 बजे गए तो मैंने तने बुधायो में अरे वाह जी गाल कही वाह जी गाल कही ओ अरे पर वो तो शाम 7 बजे आने नहीं है बच्चे आए भाई मुझे खबर है तो मेरे बच्चे मुंह ना के जायो तो ये छुट्टी वठे जो देखो बैंक एम्प्लॉय जो सिंधी प्रोग्राम थी जो प्रोग्राम में वो रोटी खा रहे थे आई खबर है जब रोटी बाहर खानी है तो घर में रोटी खाने जो जगह नहीं डाले को तो मुंह सोचो तो सालन खापो तो बाहर था करो छोना जो पिक्चर दिसू तीन खा छे पिक्चर दिसू खबर है तो राज मंदिर में नई पिक्चर लगी है नई पिक्चर कहली आमिर खान की पीके आई बोलो उसने सब मोटे काले तोड़े छगे अरे पीके अरे पी करे तो मानी हजार का तोड़े छगा की पर बुझो के तू की मिलनो है जीने जो हुंदी है अरे एक लाला कयो मारने के तू पहली बोरा रखी वाला तो हमारी की पासे में छन चमड़ा से नाली ना दो अच्छा वो समाज सेवा देखो हां अरे डाल जो है ना तो सब ने कहीं से जो पूछंदा कुछ कम का सेवा मुझे तो रोज पूछे तो मैं माते मत मुझे बट के तू आने दे अरे कला का मैं बियो आई आयो आई खबर का पैसा को ना करते पानी वाह और का भाई चेक वाला साइंस दी प्रोग्राम में रहला थी तो के खबर आई ना सिंधी असाई बोली मिठड़ी अबानी बोली सिंधी अबानी बोली मिठड़ी अबानी बोली बोले तो पाण के जरूर हलो हाने ये कर भी तमाम की सिंधी बोली बियो तो खूबी बुधाया बियो तो खूबी हो सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली तैके मकीअ विसारिया तैके मकीअ विसारिया जिन जान
छॾे तूं आए पंहिंजे वतन जे ख़ातिर सभु कुझु छॾे तूं आए पंहिंजे वतन जे ख़ातिर लेकिन जो साण आंदी पंहिंजी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली। सिंधी ॿोलीअ जा गुण आहिनि भाई हिन सिंधी प्रोग्राम में हलो जो बैंक वारनि जी हिकिड़ी ख़ासियत आहे जो सॼो प्रोग्राम सिंधी ॿोलीअ में कराईंदा आहिनि पंहिंजे परिवार वारनि खां जीअं परिवार में सिंधी ॿोलीअ जो वाहिपो थिए ऐं हिन ते ज़रूरु हलबो हाणे मां संभळां थो मुंहिंजे लाइ प्रोग्राम सिंधीअ ते हलबो भाई टाइम बहुत ज़रूरी आहे सुञाणनि माण्हू सम्झनि त सही पोइ आहीं वाह साईं वाह वाह सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली असांजी वाह अच्छा सिंधी ॿोली जय झूलेलाल अरे अरे केरे भाई ये बिना मिट्टी है बिना अरे साईं घर जो दरवाजो खुलो पियो ऐं घर जे ॿाहिरि बोर्ड लगा लो ते लिखियल हो कि रमेश मेठवाणी 263 मॉडर्न टाउन मालवी नगर जगतपुर रोड जयपुर साईं पर यार पैसा बराबर मुशियावर तो के कहीं तू आई के साईं मां खिलंदर यो को नालो थींदो हां साईं मुंहिंजो इहो ई नालो आहे इहो वरी कीअं तव्हां ख़बर आहे कि जॾहिं मां आओ हुअसि तॾहिं मां खिलियसि पई त मूंसां गॾु गॾु मुंहिंजी माउ बि खिली डॉक्टर नर्स ऐं अस्पताल जो स्टाफ बि खिलियो त साईं मुंहिंजो नालो पइजी वियो खिलंदर त नालो पेपर मुंहिंजे हिन घर में छो आयो नी साईं मूं ॿुधो आहे त जयपुर में चेटी चंड जो पखवाड़ो ॾाढी धूम धाम सां मल्हायो वेंदो आहे ऐं मूंखे ॾाढो शौक़ु थियो त मां सोचियो कि मां तव्हां वटि अचां हिते अची करे प्रोग्राम ॾिसां हाणे घर में आया आहियो वञी अचो घर तव्हां ॿुधायो त तव्हां आयो के अरे साईं तव्हां मूंखे कोन सुञातो अरे साईं मां तव्हांजो सालो जोधाराम जोधपुर वारो हा उनजो सालो अजय कुमार अजमेर वारो साईं उनजो सालो सीरूमल सीकर वारो अरे साईं उनजो संधू अरे साईं हू कोडूमल कोटा वारो अरे साईं उनजो दोस्त कोने हू टोपड़दास टोंक वारो अरे उनजे नंढे भाउ जो वॾो पुटु आहे अरे साईं साईं दरअसल पापा ये जो कि बस मां लवंदे मां तव्हां वटि अची विया पर मां तव्हां वटि न आयसि तव्हां ॾाढो नाराज़ थी वियो बराबर हेॾी जो वेठी मां हिकिड़ी कंदी आयो आहीं अठी पीढ़ी उठ ऐं मां थोरो मासा हा केरु कंहिंजे में सुञाणियो कर मां कोट जी ज़रूरु भाई आयो आई भले करे अची आहे सदा हाणे घणा ॾींहं रहंदा साईं बसि इहो पखवाड़ो प्रोग्राम पूरो थिए ईअं मतलब पढ़े प्रोग्राम भाई चांहि त ॾाढी सुठी ठाहींदो मज़ा अची वियो पी करे सालो अजय कुमार अजमेर वारो जो सालो सीरूमल अरे भाई चले पखवाड़े शिरकत करण आया हाणे हिकु ॾींहं के रहंदो लेकिन ओदा पंहिंजी छो पायो प्रोग्राम टेंशन मां त चाहती है पिक्चर में ॾिसंदसि प्रोग्राम में ॾिसंदसि जल्दी दो आए महिमान जी का भगत करनी पड़ेगी हिन मोए के बाजू से मानना हो मसला तो आने के साथ प्रोग्राम खाने दिया नहीं है कि सुनाओ नहीं मां रिश्तेदारी ला मुझे बुधाए हिन जंगले रे ना करो असान सिंध पावर की करवाया भैया सिंधी
की आ इने माने के पहले छी तो समझी छो ना रेडियो साइन के सुनाणी कोने निकली मुक्तदार होता है अज कल जो जमानो कड़ो खराब टीवी में का देखा रहे पेपर में था भैया ने तो कहे पे आज भी मानो के घर में लगे खबर ना है देवा इने तो भरोसा के काम हाकर इने के घर में रहे सुबाने पोड़े पोड़े के रात जो मारे ऐ सामान खड़ी बने ता सकेले में तासी ऐ जो कमरा फेंकड़ो अरे कमरो फेंकड़ो आए तू ख्याल छोड़ मेहमान के कमरो को मन हाल कनी नहीं क्या होगा सब बात करने वाले तो उठे के सामना ना सुने मेहमान के की जो घरवानी मां के जाते निकले के होटल तो रस्तो देखा लो ये वाले नहीं तो तुम ही नहीं वाला वो बता होते गए कितना कितना करना बात हां ताकि सोच नहीं पाती है अरे वाह जी की बतो बुधाया ने मतलब नाम को मरो और लख का में पकड़ी मेहमान को के सुने असी को के वाह वाह अच्छा अले 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 अपन सुना अले भाई खिलौना बड़ा चीज है ये है मेरी घर पत्नी रेनू ये है हल्ली कर यार जी ना खुशी की तो के किसी तरह अच्छा हमें उठाओ खिलौना वाला जी साईं तमाम ला अच्छा खाई अरे साईं कुछ खाए वठो सब खाईदा से पाण अरे ना खाई है की थींदो अजो तो भई असांजे घर में मन आयो घर में उई शे रहंदी जेका कई खाईदा कीअं रेनू हां पर बस किस्मत सां को मेहमान ईंदो आहे मान गजर जो ॾाढो सुठो ठाहींदे कुझु ई मां ठाहियां गजर जो सीरो मूंखे त ॾाढो वणंदो आहे देसी कीअं में ठाहींदा आहियो देसी कीअं में ठाहींदा पर हिकु कमु करियो आंटी ये कजो कि मुंहिंजो दुल्हन कटोरो आहे न उहो मूंखे भरे ॾिजो अरे हां छो न मुंहिंजी ससु दुल्हन कटोरो में ठाहींदी मां संभाले रखो आहे पर गजर जो सीरो मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं ॿुधो आंटी तव्हांजी रोटी नाले पुछो पे न हां हां छा ठाहियां ये कजो साई भाॼी ऐं पुड़ा खणी खाइजो छो न ऐं साइड में ॿ टे पकोड़ा खणी तरजो अरे त पूरी में तरिया आहिनि पूरी तो मूंखे ॾाढी वणंदी वञे हीअं कजो न 20-25 पूरी खणी तरजो भई वधीक मूंखे बुख आहे कोन्हे बस में अचार रोटो खाईंदो पियो अचार भाॼी खीचा पापड़ कचौड़ी मां पूरो थाल भरे करे रखंदा ये तो सिंधी की रवायत ऐं ॿुधो आंटी
ठीक है अरे पुतो सुको फ्रूट में सिरियो खीर में चुनवाना तो छोकरो खीरी कोन के तो सोले देखो हां देखो हां अरे हां जो भी सिरियो वो सिरो हलवाई आ नेरो वाला हलवाई वो मानिया नगर वालो वो रसमलाई काटी सुठी खाओ बटरे के लावठी है जो छोकरो पैरो का पाए के खाना है तो से वाह जी ना ये रिसर्च जो है चिंता न करना साईं जी भाई तुम कोई बैठो समा बस जो बाजार में जो है बिल्कुल जल्दी अच्छो थोड़ो रेनू और रेनू बड़ी छातो अरे सभाजी तो हेडी बड़ी लिस्ट खणी दी आप बाजार वाला मुझे माइकन जा जो ये दी ना पैसा दे देना पैसा मत किछाने छो अना कल ही लोग 5000 देना दो 5000 देना है को 50 थोड़े देना 5000 में छे छानो रुपया के पैसा देना खीरे वाले के देना पेपर वाले के देना में वो आजा पहले रहती है पानी तो टेलीफोन पे है ना पहले पैन माता छोटा पहले काम करना 50,000 नोट वही कर पैसा का करो अरे सदोगी तो फिर घना दफा समझाया हम घर जो खप सोचे समझी हलाई थी अरे घर जो खर्च सोचे समझी ना हलाया ना तो ये जो तारा का बड़ा जीवन है ना अरे ये नहीं करे सना चन्ना भी आता हनी तो मुझे घर के लुटाए लुटा मां की जमा करे में हो अच्छा लुटा में बेटा तो घर के लुटा ना तो ले अरे चार बगल बासन आई के बाड़ा वाली खट्टे सब ते डंगू आने को जाओ वो बोले तो कबाड़ी उठे में फटी कर छले उन्हें कहा अरे ये तो मेरी किस्मत में ये फटना हुई तो फटी के साथ मुझे पहले अरे तो अन्य आना खला के हमने शादी कर लिया ना तुझे क्या कह रहा है मैं थक रहा अरे मैं क्या नहीं बना अरे सुधा रिश्ता आया लखपति पड़े वाले पर बात आ गया मां की जमा लूटते गुजा राज गया महाराज पर वो ये बिसरी है बेटी है शादी करना कह रहे कि तेरे घर जा लगा कह रहे कि तेरा बाप आजा पैर पकड़े कर रोए दे का मुझे नहीं होता तो मुझे सब लट नहीं मां मारे छड़े एने हत्यारो एक जाम तुझे सर दे अरे प्यो त छड़ा पेसलो गानो का रात जो ओने मारे नी नेत्र हराम कर ले पई के सिरा जो कसम तो के दिल दी दुस दिल वठी न वठी दिल खता ते रखी सुने दरवी तो खाने फोटो यानी मुझे निकले चले रे बच्चों छाता दिया सोले छा में जो हसन मां की जवाब है दिया काम हालत किसी करे मुझे भी शादी ला हाथ या तो मां का शादी गया कूड़ बिल्कुल कूड़ मां कौन आयो तुझे घर अरे तू जोई भी मुझे घर आयो हो अजी पानी पगड़ी लाए इज्जत की पगड़ी थी क्या बनदी अजी मुझे पैरन दे रखी जी मुझी रेनू अता घड़ी शादी कर अरे भाई वदन की इज्जत ही बेचारो रोए पियो पगड़ी घड़ी मथे दे रखे चल हाल माथे दे रेनू का शादी न तो दो जड़ी चंगे वा के शादी करे मां की जवाब तो भाले गाले वरना छा गंदी वरना छा कर हां छा गंदी ऐसा हो गई हां तो ये कहते ने भी फुटे नीचे पाला ना वो कट कर खत्म में दिन दिशा है दाल की बात है यार ये बीच से जिबा में छिके कर में आता कर रखा बीच से नहीं होला मां भीम से नहीं होला हां तू भीम से नहीं होला क्योंकि मां भीम से नहीं होला आई एकड़ी गले सजो तू खेता में मां अनपढ़ गवार हां जाहिल आई गवार आई तुझी नानी जाहिल गवार तुझी दादी जाहिल गवार एकड़ी गाल को धा तू 500 एटे के बीच में लट रहा है तो अच्छा तो मां जाहिल गवार आया अरे मां को खेचाओ तो तुम सब सुन लिया मां की जवाब अगर धान दाना के मेरे बीच में आ गए ना तो बुरो हाँ। की हो सोले हां अरे छा गंदी तू छाकनस हां छाकनस में हां मां को के सवेरा पे कहता है वो तो पानी जबान बंद करना तो जबान का दिया था मैं दिखता अरे दादी आई जबान कड़ी मेरे हाथ में रखने वाली यो तो बोलो के जा किस सांदा दे जी जबान कड़ी अच्छा रखी ठीक से नहीं होला छा खाई खाली ठीक है हां हां आज छा दे खाली के अरे देखो मैं साल जो हो ये खुदाई थोड़ी में सुना छा गई कुछ को नहीं पता छाई कर
ॾाढी भुख बि लॻे, रोटी त मिली कोन्हे, इच्छा आहे ये खाई थो वठां। अरे अरे पर अॼु त इंडिया ऐं पाकिस्तान जो मैच अचण वारो। रमेश अंकल, अरे वरी केरु आहे? रमेश अंकल, अरे तू खिलंदड़ राकेश? अरे यार तू हिते कीअं? हा पर छो यार, घर का रमेश अंकल जो आहे। हाँ भाई घर तो रमेश अंकल जो ही आहे, पर हाणे हिन घर खे पंहिंजो घर समझ। छो भला तो ख़रीद कयो आहे छा? अरे न यार, हाणे ख़रीद तो कोन कयो आहे, पर तुंहिंजो रमेश अंकल आहे न, हुन हिन घर जी पावरो बटोनी मुंहिंजे नाले करे ॾिनी आहे। तोखे कोई बि कमु हुजे तूं मूंखे ॾेई सघीं थो। हाँ ॿुधाए कहिड़ो कमु अथई? वो खास कम तो कौन हो? हाँ पर बुधाए कहिड़ो कमु अथई? यार मोबाइल ते भारत पाकिस्तान मैच को अचे। हाँ ॾिसने यार। अरे हाँ तेंदुलकर अची वियो यार। तेंदुलकर? हाँ अची वियो, हली पियो। छा तेंदुलकर आउट थी वियो? अरे तो भागा अची वियो। तोखे ख़बर कोन्हे तेंदुलकर संन्यास वरिती आहे? न यार मूंखे त ख़बर ई कोन्हे। अरे सॼे मुल्क खे ख़बर आहे कि तेंदुलकर संन्यास वरिती आहे। तू ही हिकिड़ो अहिड़ो प्राणी आहे जंहिंखे ख़बर कोन्हे कि तेंदुलकर संन्यास वरिती आहे। छा संन्यास? यानी घर बार छॾे करे जंगल में वेंदो, नगरी द्वारे भिक्षाम दे। अरे सलको पेड़ो त रही। अरे वो हुन घर ना संन्यास कोन वरिती आहे। अरे हुन त क्रिकेट खेलण का संन्यास वरिती आहे। अच्छा हाँ ईअं चओ न कि हुन क्रिकेट का संन्यास वरितो आहे। यार तोखे ख़बर अथई हू बि 3 साल अॻु क्रिकेट का संन्यास वरितो हो। अच्छा चवण मतलब इहो आहे तो जहिड़ो प्राणी क्रिकेट खेली दो। हाँ कॉलेज के जमाने में एक ओवर में हाफ सेंचुरी 50 रन ठायो मां। अरे तूड़ थोड़ो धीरे ॻाल्हाए, इने के मकान इच्छे टेढ़ गिरी पए। ना ये तूड़ ना है। हो अरे एक ॻाल्हि ॿुधाए कि अगर हर बॉल में छक्को लगे हुजे त 6 बॉल पे 30 रन था। गलत, बिल्कुल गलत। अगर वह 9 बॉल भी मिली हो जाता है, अरे वह 9 बॉल भी मिली हो जाता है, अरे वह 9 बॉल मिली हो जाता है 30 पर 80 रन था। यार उन्हें 9 बोलते भाई छक्का लगा हो जाते हैं। अरे उन्हें 9 बोलते भाई छक्का लगा हो जाता है। अरे तो छक्का लगा हो जाता तो 30 है 12 80 रन था। वाह मुझा 12 रन 9 बॉल तक केदा नींदा। अरे सलको पेड़ हो तो रही। अरे 9 बॉल रन कोने बना पाए हां पे जोड़े छया क्या भले जोड़न या ना। अच्छा तो इने जो मतलब यो थियो राकेश है कि कोई 3 ओवर में ही सेंचुरी हणी जनी उन्हें। बस यार हणानी वालों किस्मत ही पिटी गई। एतरी भी मुझे अखी खुली गई। ना लगता है बड़ा तू सुपने की बात कर रहे हो यार। खैर बुधाए तू मोड़ पे केड़े कम आयो? वो खास कम तो कोनो पर। अरे तो बुधाए ना यार पर था री। ए रमेश अंकल है ना? हां मन का 10,000 पे उधर बतावा। अच्छा वही मोटा है ना? अरे तो वो मोटा है ना यार। देर छो तो करी तो खबर नहीं कि रमेश अंकल मुके छा चाहिए बाबा। उन्हनि चयो कि को माण्हू पैसा ॾियण अचई तो वठी रखजईस ऐं को घुरण अचई त ॾिजईस न। पहुचाईंदे न ओ तोखे मुंहिंजे मथां विश्वास कोन्हे? न यार तो मुंहिंजो पुराणो यार है। अरे यार तू जहिड़ो माण्हू त यार बिल्कुल ई वठी 10,000। हाँ बिल्कुल तू चिंता न कर मां हुनखे 10,000 रुपया। अरे यार घणे त बि घणाई न ओए ई छा करी। अरे यार तू बुरो छो तो बनी? मूं त तोखे नोट गणण लाइ चयो त पूरा आई न। अच्छा तो मुझे नोट गणण लाइ चई भाई इहा ॻाल्हि बिल्कुल सही आहे। नोटनि जी ॾे वठ घणे करणी खपजे। चवंदा आहिनि न ॿ भाउर टियों लेखो न त तोखो ई दोखो। तो वाजिब ॻाल्हि कई यार। 1 2 3 4 5 हाँ 10,000 रुपया पूरा है। तू खातिरी कर मां उन्हनि खे पैसा ॾेई छॾींदोमांइ। ठीकु आहे? हाँ ॿुधाए यार नोट बिल्कुल असली अथई। तू वञे हिते मुंहिंजे मथां शक न कजे। हाणे मां हलां थो भाई तू उनखे ॾेई छॾी। अरे तू चिंता न कर यार बिल्कुल चिंता न कर। बस तू आगे इनो कर पहुंचाए सजे पैसा है ना। बिल्कुल चिंता न कर। ठीक है मां हलां तू आटमो वरी अची जाई। ऐं पैसा ये खणी त अची जाई। ठीकु आहे? वाह वाह भाई पंहिंजो कमु बढ़िया थी वियो। 5 पैसा बची विया पर बुख अची लगी आहे। रोटी छा थी तो खैर हलो ॿी की जॻह ते पंहिंजो छा आहे। हलो भाई खिलंदड़ रली कुलर ते ऐं रोटी राज ते। अरे यार ॻाल्हि सम्झ में भई ॼणा ॿुढो ॿुढी मुंहिंजो थोड़ी देरि पहिरीं हेतिरो प्यार में फाटियो। हुन खां 10
तो मगर ये में बढ़िया मेरे को जरूर दाल में कुछ रेनू लिया हदिया में तन साफ है लगे तो मेहमान यो हदी हदी हाँ बिल्कुल प्रोग्राम है पहला लाज़मी मैंने कहा सच पच को के तड़का थोड़ी न देना तो मां को सच पच ताना बेड़ा थोड़े कोई का सच पच न पकड़िया जी न तड़का मेहमान के संगे खड़ी भी वाली सच पच मेहमान तो भी हो ना थाली हलू तैयार क्या हां सच पच पाना तैयार थींदा जिस तरकीब तो ॾाढी सुठी ॿुधाई जो असांजी ये दिलि छुट्टी महिमान मां असीं हाणे हलूं था प्रोग्राम ॾिसण बैंक